ज़हर ज़िंदगी ड्रामो बंद थी वियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 170 एपिसोड छो कोन हली। मीरा के अगवा आख़िर कंहिं कयो आहे। नाज़रीन, हज़ारें सवाल यूट्यूब ते अची रहिया आहिनि ऐं केतिरा ई दोस्त व्हाट्सअप ते मूंखे मैसेज करे रहिया आहिनि त राति ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 170 एपिसोड 170 किस्त छो कोन हली। नाज़रीन, अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में फर्दर डिटेल सां ॿुधाइण वारो आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो राति 170 एपिसोड छो कोन हली। नाज़रीन, हिन खां अलावा तव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त हीउ ड्रामो बंदि थी वियो आहे या न आहे बंदि थी वियो। नाज़रीन, सभु खां पहिरियां जे भाउ असांजी टीवी खे सब्सक्राइब न आहे कयो त काइंडली सब्सक्राइब कंदा। हलूं था मेन टॉपिक तरफ़। जीअं त मां तव्हांखे पहिरें बि ॿुधाए चुको आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो हिकिड़ी मेगा सोप सीरियल आहे। ड्रामे ठाहिण दौरान केतिरियूं ई जेको आहे महिनतूं काविशूं करणियूं पवंदियूं आहिनि। नाज़रीन, ड्रामो को नंढड़ी ॿाराणी ॻाल्हि न आहे। हिन में तमामु घणी सख़्तु महिनत हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं किस्त जो हिकु सीन ई खुटी वेंदो आहे त उहा किस्त ऑन एयर थियण खां क़ासिर थी वेंदी आहे, मतिलबु उहा ऑन न थी सघंदी आहे। नाज़रीन, हिन खां अलावा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जाइ ते नओं ड्रामो अचे पियो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। उन ड्रामे में भी तव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। आज़म मैंगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, जंहिंखे तव्हां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो। रिकॉर्डिंग तेज़ी सां जारी आहे। तमामु मुश्किलातुनि सां रिकॉर्डिंग थींदी आहे। नाज़रीन, तव्हांखे इहा ई ॻाल्हि ॿुधायां पियो, पर हिन ड्रामे में तव्हांजे लाइ तमामु घणो ज़बरदस्त मौक़ो आहे। जेकॾहिं तव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त हिन व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं फ़ोटू ज़रूरु मोकिलींदा। हलूं था त ज़हर ज़िंदगी ड्रामो छो 170 एपिसोड न आहे हली ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वियो आहे या न आहे बंदि थियो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थी वियो। माण्हू अलाए त छो हिकु एपिसोड ऑन एयर न थींदी प्रोपेगेंडा हलाए छॾींदा आहिनि, कंहिंजी महिनतुनि खे ज़ाइ करे छॾींदा आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वियो। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 170 एपिसोड जूं कुझु सीना, कुझु स्पेल रहियल हो जंहिंजी रिकॉर्डिंग तेज़ी सां हिन वक़्तु जारी आहे ऐं ड्रामो तमामु सुठो आहे। हीउ बंदि कोन थींदो। तव्हां ॾिठो हूंदो त सिंध टीवी वारनि पंहिंजी डीपी ते बि जेको आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो टाइटल रखियो आहे। हीउ ड्रामो कॾहिं बि बंदि कोन थींदो। हीउ ड्रामो अञा बि मेगा सोप सीरियल थींदो। मतिलबु त जीअं पत्थर दुनिया ड्रामो हो ईअं ई ड्रामो हीउ हलंदो। तव्हां परेशान न थियो। तमामु सुठो ड्रामो आहे। तमामु ज़बरदस्त अदाकार ऐं तमामु बहितरीनु डायरेक्टर जी तमामु भली महिनत आहे। तमामु सुठो राइटर बि आहे। हीउ ड्रामे में थोरियूं घणियूं कशमकश थींदियूं रहंदियूं आहिनि त ड्रामो छो कोन हलियो, ड्रामे में छा जी वजह जे लाइ जेको आहे त 170 एपिसोड न आहे हली। ऐं नाज़रीन, तव्हांखे इहो ई ॿुधायां त 170 एपिसोड हलंदी, 172 हलंदी, 74 हलंदी, 76 हलंदी, 78 हलंदी। हीउ ड्रामो 500 एपिसोड ताईं हलंदो। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ ड्रामो 500 एपिसोड खां अञा बि वधीक हलंदो। हिन ड्रामे जो जेको क्रेडिट आहे उहो जेकॾहिं इदारे वारनि खे ख़बर पई आहे त हीउ ड्रामो कॾहिं बि कोन बंदि कंदा। तमामु सुठो हली रहियो आहे। जॾहिं हिन ड्रामे जा व्यूज़ 20-25 ते वञी पहुचंदा, जीअं सिंध जा ई ड्रामे जा व्यूज़ हुया, त पोइ वञी ड्रामो ही फ्लॉप करार ॾिनो वेंदो ऐं ड्रामो बंदि कयो वेंदो। हिन वक़्तु ड्रामो टॉप ते ट्रेंडिंग हली रहियो आहे। तमामु बहितरीनु महिनत कनि पिया। तमामु सुठा दोस्त हिन ड्रामे में कमु कनि पिया। मुंहिंजा पंहिंजा पर्सनली दोस्त आहिनि। तमामु प्यारो डायरेक्टर आहे फरज़ंद अली मलिक खजू। तमामु सुठी इंसानियत वारो तमामु बहितरीनु इंसानु आहे। अलाह साईं उनजी महिनत खे जेको आहे ज़ाइ न कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जाइ ते हिकु नओं ड्रामो बि अचे पियो असांजी टीवी जे लाइ। उहो असांजी टीवी यूट्यूब चैनल ते हलंदो। नाज़रीन, जंहिंमें आज़म मैंगल, महबूब शेख, अब्बास गुल, जंहिंखे तव्हां जबर बि चवंदा आहियो, आज़म मैंगल जंहिंखे तव्हां रबन जे नाले सां सुञाणींदा आहियो, रिमशा शहज़ादी जंहिंखे मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो। हीअ तमामु दोस्त हिन ड्रामे में कमु कनि पिया। जेकॾहिं तव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त असांजी स्क्रीन ते ॾिनल नंबर 0302390181 ते व्हाट्सअप कंदा पंहिंजो फ़ोटू, शहर जो नालो ऐं पंहिंजो नालो ऐं हिकु वॉइस बि करे छॾींदा त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थी वियो। ऐं मीरा खे अगवा कंहिं कयो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त मीरा खे अगवा कराइण में कमाल ख़ान जा हथ आहिनि। कमाल ख़ान उहो कमीनो इंसानु आहे। मां तव्हांखे पहिरें बि ॿुधाए चुको आहियां, कमाल ख़ान जहिड़ो कमीनो ऐं रहज़न वेरी इंसानु कॾहिं बि तव्हांखे किथे मिली वञे त सभ खां पहिरियां उन नांग खे मारे छॾियो।
नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में एक तरफ़ पठाणी सां शादी कई, ॿी तरफ़ मीरा खे अगवा कयो ऐं रबन ऐं राणे खे तमामु घणो परेशान करे छॾियो। मीरा खे अहिड़ी हंध ते लिकायो आहे जो कंहिंखे बि ख़बर नथी पए, ना ही रईस गफ़ार ख़ान खे, ना ही रबन ऐं राणे खे, ना ही कंहिं ॻोठ वारे खे ख़बर आहे त मीरा आख़िर वई त वई काॾे। नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान ॿी तरफ़ ग़ुलाम वीचारे खे ज़ोर ॾिनो पियो आहे त ॿुधाए त मीरा किथे आहे, ऐं रबन बि ग़ुलाम, कुर्बान ऐं हर माण्हू खे ज़ोर ॾिनो पियो आहे, पर रबन जो ज़हन, दिमाग़, इशारो कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान ॾांहुं वञे ई कोन पियो, छो त उनखे ख़बर आहे त कमाल ख़ान सां हाणे मिटी करे चुका आहियूं, कमाल ख़ान अहिड़ो गुतो कमु नथो करे सघे। पर नाज़रीन, चवंदा आहिनि चोर चोरी से जाए, हेरा फेरी से न जाए। ईअं ई कमाल ख़ान पंहिंजी हेरा फेरी खां कॾहिं बि न वेंदो, पंहिंजूं इहे जेकी गंदियूं चालियूं आहिनि उन जूं कॾहिं बि इन्हनि खां बाज़ न ईंदो। कमाल ख़ान जहिड़ो ज़ालिम, रहज़न, वेरी ऐं कमीनो इंसान जेको आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणे जी तमामु ज़िंदगी जेकी आहे त अजीरन बणाए छॾी आहे। नाज़रीन, अव्हांखे मां तमामु बार बार चई चुको आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थी वियो, ना ही ज़हर ज़िंदगी ड्रामे खे एतिरो जल्दी बंदि करायो वेंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो हले पियो, तमामु सुठी महिनत थिए पई, तमामु भला अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया, तमामु भला आर्टिस्ट आहिनि हिन ड्रामे में, तमामु माण्हुनि जूं महिनतूं आहिनि, तमामु महिनतुनि सां ही ड्रामो ठहंदो आहे, तमामु महिनतुनि सां ड्रामो ठहंदो आहे। नाज़रीन, त तमामु तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, कॾहिं स्पॉट ते को एक्टर न ईंदो आहे त उनजो स्पेल रहिजी वेंदो आहे, मतिलबु उनजी रिकॉर्डिंग रहिजी वेंदी आहे, कॾहिं जेको आहे त को कैमरामैनिंग जी मिसअंडरस्टैंडिंग सां रहिजी वेंदो आहे, कॾहिं एडिटिंग जी मिसअंडरस्टैंडिंग, मतिलबु एडिटर जेकॾहिं को सीन सही सां एडिट न करे सघंदो स्क्रिप्ट जे हवाले सां, त उहो सीन उहो कीअं ऑनर थींदो। त ज़ाहिर आहे हीउ ड्रामो वॾी तकलीफ़ुनि सां, वॾी जेको आहे हिन जी मैनेजमेंट बि हूंदी आहे। पहिरियां त रिकॉर्डिंग थींदी आहे, स्पेल निकिरंदो आहे, पहिरियां त राइटर लिखंदो आहे, उहो स्क्रिप्ट कढंदो आहे, डायरेक्टर उनजो शेड्यूल ठाहींदो आहे, रिकॉर्डिंग थींदी आहे, आर्टिस्ट सेट ते ईंदा आहिनि, उन्हनि जा अलॻि अलॻि सां सीन ठहंदा आहिनि। हुन खां पोइ जेको आहे हीउ ड्रामो मतिलबु पंहिंजूं किस्तूं रिकॉर्ड थी करे एडिटिंग जे मरले ॾे वेंदो आहे, एडिटर ॾे वेंदो आहे, त एडिटर उनखे सीन बाय सीन एडिट कंदो आहे, डायलॉग बाय डायलॉग एडिट कंदो आहे। तमामु घणियूं तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, जीअं अव्हां ॾिसो था, या जीअं वरी गामू ऐं सोराब सुमरे वारनि जूं वीडियो आहिनि, ईअं ई ड्रामो या अहिड़े ईज़ी तरीक़े सां न ठहंदो आहे। उते उन्हनि जो हिकिड़ो ई कैमरो लॻल हूंदो आहे, मतिलबु उहो हिकु ई शाट रखंदा आहिनि, फेराईंदा आहिनि, हीअं हूअं, उन्हनि जी लोकल मतिलबु हूंदा त सुठा आर्टिस्ट आहिनि उहे बि, गामू ऐं सोराब सुमरो, पर तमामु ड्रामे जो एंगल ऐं आम वीडियो जो एंगल तमामु डिफरेंट आहे, तमामु तकलीफ़ुनि सां थींदो आहे, छो त हुन में सिर्फ़ु ॿ कैरेक्टर हूंदा आहिनि। हिते पूरो माहौल, पूरो ॻोठ, पूरा किरदार ज़ाहिर कराया वेंदा आहिनि। हर माण्हू जो शेड्यूल हूंदो आहे, कहिड़ो माण्हू कॾहिं ईंदो, कहिड़ो माण्हू कॾहिं ईंदो, किथे हुनजी रिकॉर्ड थींदी, कहिड़े हंध ते लोकेशन ते हुनजो सीन आहे। तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि। हिकु किस्त जेकॾहिं नाहे आनियर थी त अव्हां इहो न सम्झो त हीउ ड्रामो बंदि थी वियो आहे, हीउ ड्रामो बंदि नाहे थियो। नाज़रीन, असांजी टीवी जे तरफ़ां अव्हांखे तमामु सुठी अपडेट ॾियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो 500 किस्तुनि खां घटि हलंदो ई कोन। तमामु सुठो ड्रामो हले पियो, तमामु बहितरीनु मैनेजमेंट वारनि खे प्रॉफिट ॾिए पियो, तमामु इदारे वारा तमामु हिन ड्रामे मां ख़ुशि आहिनि, तमामु कम घटि बजट में ठहंदड़ ड्रामो तमामु घणी बजट ठाहे ॾिए पियो इदारे खे। हीउ सिर्फ़ु न यूट्यूब चैनल ते हलंदो आहे, पर इदारे ते पहिरियां ऑनएयर थींदो आहे, उते अलॻि सां एड मिलंदा आहिनि, अलॻि सां उन्हनि जी एडवर्टाइज़ हूंदी आहे, अलॻि सां उन्हनि जी मार्केटिंग हूंदी आहे, उन्हनि सां उन्हनि जी डीलिंग हूंदी आहे। उनखां पोइ हीउ ड्रामो यूट्यूब ते रखंदा आहिनि। यूट्यूब ते अव्हां ख़बर आहे त हीअ एड लॻंदा आहिनि, तव्हां ड्रामो ॾिसंदा हूंदा त उनमें वक़फ़ो लॻंदो आहे, उन सां बि उन्हनि जी अर्निंग थींदी आहे, कमाई थींदी आहे, मुनाफ़ो मिलंदो आहे। त हीअ लखनि जी व्यूज़ में हिन जी क़िस्त वेंदी आहे। मतिलबु अव्हां ॾिसो त 20 खां 40 लख व्यूज़ जेकॾहिं हिकु ॾींहं में मतिलबु इन्हनि खे मिलनि त तव्हां छा था सम्झो त 20-40 लख हिकु महीने में इन्हनि खे व्यूज़ मिलनि त ज़ाहिर आहे सुठी अर्निंग थींदी। वञी इन्हनि जी अर्निंग 5 खां 6 लख रुपयो हीउ ड्रामो सिर्फ़ु 10 लख रुपयो महीने में कमाए सघे थो। त 10 लख रुपयो त हीउ ख़र्च बि कान कंदा हूंदा। त नाज़रीन, हीउ ड्रामो तमामु सुठी प्रॉफिट में मिले पियो, तमामु सुठी जेको आहे त इन्वेस्टमेंट घटि इन्वेस्टमेंट में ही ठही रहियो आहे। तमामु भला अदाकार आहिनि। हीउ ड्रामा तमामु घणो सिंध में हली रहियो आहे, तमामु घणा माण्हू उनखे ॾिसी रहिया आहिनि।
राति खां वठी मुंहिंजो व्हाट्सअप ते ईअं हैंग थी चुको आहे त हीउ ड्रामो बंदि थी वियो बंदि थी वियो बंदि थी वियो बंदि थी वियो। एतिरा दोस्त मूंखे कमेंट कनि पिया, तमामु दोस्तनि खे मां ॿुधायां पियो त बाबा हीउ ड्रामो बंदि कान थियो आहे, अवां तमामु घणा परेशान न थियो, हीउ ड्रामो हलंदो 100-200 क़िस्तूं त पंहिंजी जाइ ते 500 क़िस्तुनि खां वधीक हलंदो। इहो असांजी टीवी जी तरफ़ां दावा आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी ड्रामो 500 क़िस्तुनि खां घटि कान हलंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ख़ूबसूरत ड्रामो आहे, तमामु बहितरीनु अदाकार हिन में कमु कनि पिया। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायांव त असांजी टीवी जे प्लेटफॉर्म ते बि हिकिड़ी नंढड़ी कोशिशि थिए पई, तमामु सुठा अदाकार आहिनि, उनमें अव्हांजा मनपसंद अदाकार आहिनि आज़म मेंगल जंहिंखे अव्हां रबनि जे नाले सां सुञाणींदा आहियो, मीरा जंहिंखे रिमशा शहज़ादी जेको आहे किरदारु उहो निभाए पई, ऐं उन सां अलावा अब्बास गुल ऐं इस्माइल चांडियो, एस भट्टी, ॿियूं केतिरियूं बि अदाकार आहिनि, महबूब शेख, ख़ादिम खखनाणी ऐं यार मोहम्मद, इमदाद लाशारी। तमामु भला भला आर्टिस्ट हिन में कमु कनि पिया, सुठियूं महिनतूं आहिनि, तमामु तकलीफ़ुनि में हीउ ड्रामो ठहे पियो। तमामु सुठा कैमरामैन आहिनि, मुमताज़ ख़ासकेली आहे, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे। रफ़ीक जान लेगारी आहे ऐं जेको एडिटर बि आहे असांजो, तमामु बहितरीनु दोस्त आहिनि। महेश चावला आहे जेको हिन ड्रामे जो एडिटर आहे। तमामु घणी महिनत थिए पई हिन ड्रामे ते, तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि, कोशिशूं हलनि पियूं त हीउ ड्रामो जल्द खां जल्द असांजी टीवी यूट्यूब चैनल ते ऑनर थियो वञे, जीअं अव्हां बि इंट्रस्टेड थी सघो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ख़ूबसूरत आहे, जंहिंजो राइटर आहे बका मोहम्मद बका साहब। तमामु ख़ूबसूरत शाइर बि आहिनि, शमन अली मीराली बि उनजो गीत ॻायो आहे, हिकिड़ो राति ख़ामोश आहे चंड मदोश आहे। नाज़रीन, जीअं तव्हांखे ॿुधायो आहे त जेकॾहिं तव्हां बि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त असांजी स्क्रीन ते ॾिनल व्हाट्सअप नंबर 0302390181 ते ज़रूरु राब्तो कंदा। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी तमामु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु बहितरीनु कहाणी आहे, थोरो डिफरेंट कहाणी आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे खां, छो त हुन में कुझु अलॻि जेको आहे इशूज़ हुया, हिन में कुझु अलॻि इशू आहिनि। हिन में इशू इहे आहिनि त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कबूतरी जो माहौल आहे, कबूतरी माण्हू कबूतरियुनि जी बाज़ी हलाइनि पिया, ऐं ॿी तरफ़ शहर जो माहौल ॾेखारियो पियो वञे। शहर जे माहौल में जेको आहे त तमामु सुठा अदाकार उन में बि कमु कनि पिया। बासगुल उन शहर जे माहौल में आहे, इस्माइल चांडियो साहिबु आहे, ऐं रिमशा शहज़ादी आहे जंहिंखे अव्हां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो। तमामु सुठो स्पेल आहे। हिकु तरफ़ शहर जी कहाणी ॾेखारी वेंदी, ॿी तरफ़ ॻोठ जो माहौल ॾेखारियो वेंदो, सियासी कशमकश आहे, कबूतरनि जी बाज़ी आहे, शहर जूं फ़हाश वीडियो, शहर जूं फ़हाश ख़बरूं, फ़हाश छोकिरियुनि जो जेको आहे त हीउ नओं दौर जे नए हवाले सां, सोशल मीडिया जे हवाले सां बाज़ारुनि में घुमणु, शहर में जेकी हीउ सिस्टम हली रहियो आहे, तमामु घणी बेहयाई जेको आहे त हीउ तमामु घणी उन ड्रामे खे पिक्चराइज़ कयो वियो आहे। उन ड्रामे में सभु कुझु इशू आहिनि, वॾियूं बीमारियूं आहिनि, जेकियूं अव्हांखे इन ड्रामे जे थ्रू असां ॿुधाईंदासूं। तव्हांजे लाइ हीउ सोशल एविडेंस आहे, अव्हां ॾिसंदा तमामु घणो अव्हांखे पसंदि ईंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ख़ूबसूरत ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां माण्हू काफ़ी सारो प्रोपेगेंडा हलाइनि पिया, राति खां वठी ख़बरूं हलाइनि पिया त ड्रामो बंदि थी चुको आहे, ड्रामे में हीअ आहे हू आहे, ड्रामो हीअं थींदो, ड्रामे जी 170 क़िस्त जेकी आहे त उहा लास्ट हूंदी, या ड्रामो ख़तमु थी चुको आहे, ड्रामो हीअं थी चुको आहे। नाज़रीन, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु अदाकार आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामे जा, तमामु ख़ूबसूरत अदाकार आहिनि, तमामु घणी महिनत थिए पई। हीउ ड्रामो बंदि कान थियो आहे, ना ई बंदि थींदो। 500 एपिसोड ताईं मां तव्हांखे लिखी ॾियां थो, हीउ ड्रामो हलंदो ॿियो, इन खां वधीक हलंदो, छो त हीउ ड्रामो तमामु घणो कमाए ॾिए पियो। जेके माण्हू कमाई कंहिंजी खाईंदा आहिनि, घर वेठे कमाई कंहिंजी खाईंदा आहिनि, त उहे माण्हू उन शइ खे कॾहिं बि बंदि करणु न आहिनि चाहींदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु भला अदाकार आहिनि, तमामु सुठी मैनेजमेंट हले पई, तमामु डायरेक्टर महिनत करे पियो वीचारो। तव्हां ॾिसंदा हूंदा डायरेक्टर जो मुंहुं ई चिमनी मुहांडो थी वियो आहे, सफ़ा वीचारो एतिरो ॾुबरो थी वियो आहे, जो सोप सीरियल जेतिरी घणी हले पई, डायरेक्टर वीचारो ओतिरो घणो ॾुबरो थींदो वञे पियो। त नाज़रीन, ज़ाहिर आहे प्रॉफिट जेकॾहिं डायरेक्टर खे बि इदारे वारा ॾियनि त डायरेक्टर तमामु घणो ख़ुशि रहंदो ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां कमु कंदो। बहरहाल हिन वक़्तु बि जेको आहे डायरेक्टरी तमामु घणी रोज़ी आहे, पर चवनि था त राइटर जे हवाले सां कुझु इशूज़ आहिनि। राइटर जा 2 ड्रामा हलनि पिया, हिकु तरफ़ राइटर पंहिंजी दादू जी टीम आहे, राइटर नूर ज़हूर साहब दादू जी टीम जे लाइ बि तकरार ड्रामो लिखे पियो, ऐं जेको तकरार ड्रामो हिन वक़्तु 12 ऐं 13 एपिसोड हली चुको आहे, उनजी बि तमामु घणी सुठी व्यूअरशिप आहे, तमामु भला किरदार हुन में आहिनि। ऐं उनखां अलावा ज़हर ज़िंदगी ड्रामो बि नूर ज़हूर साहब लिखे पियो,
ज़ाहिर आहे त हिकु ई माण्हू जेकॾहिं ॿ भाॼियुनि जो ख़्यालु रखंदो त हिकु न ॿी भाॼी सड़ी वेंदी। त अहिड़े हवाले सां थी सघे थो त राइटर जे स्क्रिप्ट जे हवाले सां को शेड्यूल हेॾे होॾे थी वियो हूंदो, मिस गाइड थी विया हूंदा सॼो इदारो, त राइटर जेको आहे त ॿ ड्रामा न हलाए सघियो हूंदो, सही तरीक़े सां स्क्रिप्ट निभाए न सघियो हूंदो। इन करे ज़ाहिर आहे हिकिड़ो ई माण्हू, हिकु ई माई जेकॾहिं ॿ भाॼियुनि जो ख़्यालु कंदी, हिकु ई वक़्त में ॿ भाॼियूं पचाईंदी, त हिकु न ॿी भाॼी सड़ंदी या वरी हिकु न ॿी भाॼी कची ज़रूरु थींदी। त ज़ाहिर ज़िंदगी ड्रामो ऐं तकरार ड्रामो बि हिकु ई राइटर लिखे पियो, त ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जो हिकिड़ी किस्त या थी सघे थो 2-3 क़िस्तूं ना अचनि, छो त काफ़ी सारो हाणे हिकु क़िस्त ना हली आहे त काफ़ी सारो हिते जेको आहे पेंडिंग थी वेंदो, या वरी अहिड़ो कुझु चकर आहे त तकरार ड्रामे खे सपोर्ट करण जे लाइ ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जूं कुझु क़िस्तूं बंदि करायूं पियूं वञनि, इहो बि इशू थी सघे थो। तमामु घणा इशू आहिनि नाज़रीन। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो हले पियो, तमामु सुठा अदाकार में कमु कनि पिया। उन जी जाइ ते हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी असांजी टीवी यूट्यूब चैनल ते ठहे पियो, जंहिंजी रिकॉर्डिंग तेज़ी सां जारी आहे। हुन में बि वॾा आर्टिस्ट कमु कनि पिया। जेकॾहिं अव्हां बि कमु करणु चाहियो पिया, तव्हांजे लाइ तमामु सुठो में को आहे, तव्हांखे बि चांस ॾिनो पियो वञे, तव्हां बि इन ड्रामे में कमु करे सघो था। पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो फ़ोटो मोकिलींदा ऐं जेको आहे वॉइस बि ॾींदा। असां इन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इंशाल्लाह असांजी टीवी यूट्यूब चैनल जी टीम अव्हां सां ज़रूरु राब्तो कंदी। नाज़रीन, जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी टीवी। जेकॾहिं असांजी वीडियो में का शइ अव्हांखे ग़लति लॻी हुजे, अव्हांखे मिस गाइड कयो हुजे, त असां माज़रत खां आहियूं। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां अव्हांखे तमामु घणी सुठी इंफॉर्मेशन ॾियूं। ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 170 एपिसोड छो कोन हली? मीरा खे अगवा आख़िर कंहिं कयो आहे? नाज़रीन, हज़ारे सवाल यूट्यूब ते अची रहिया आहिनि ऐं केतिरा ई दोस्त व्हाट्सअप ते मूंखे मैसेज करे रहिया आहिनि त राति ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 170 एपिसोड 170 किस्त छो कोन हली? नाज़रीन, अॼु मां अव्हांखे हिन वीडियो में फर्दर डिटेल सां ॿुधाइण वारो आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो राति 170 एपिसोड छो कोन हली। नाज़रीन, खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त हीउ ड्रामो बंदि थी वियो आहे या न आहे बंदि थी वियो। नाज़रीन, सभु खां पहिरियां जे भाउ असांजी टीवी खे सब्सक्राइब न आहे कयो त काइंडली सब्सक्राइब कंदा। हलूं था मेन टॉपिक तरफ़। जीअं त मां अव्हांखे पहिरें बि ॿुधाए चुको आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो हिकिड़ी मेगा सोप सीरियल आहे। ड्रामे ठाहिण दौरान केतिरियूं ई जेको आहे महिनतूं काविशूं करणियूं पवंदियूं आहिनि। नाज़रीन, ड्रामो को नंढड़ी ॿाराणी ॻाल्हि न आहे, हिन में तमामु घणी सख़्तु महिनत हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं किस्त जो हिकु सीन ई खुटी वेंदो आहे त उहा किस्त ऑनियर थियण खां क़ासिर थी वेंदी आहे, मतिलबु उहा ऑन न थी सघंदी आहे। नाज़रीन, खां अलावा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जाइ ते नओं ड्रामो अचे पियो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। उन ड्रामे में बि तव्हांजा मनपसंदि अदाकार शामिल आहिनि। आज़म मेंगल, अब्बास गुल, हिरमशाह शहज़ादी, जंहिंखे अव्हां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो। रिकॉर्डिंग तेज़ी सां जारी आहे, तमामु मुश्किलातुनि सां रिकॉर्डिंग थींदी आहे। नाज़रीन, अव्हांखे इहा ई ॻाल्हि ॿुधायां पियो, पर हिन ड्रामे में अव्हां जे लाइ तमामु घणो ज़बरदस्त मौक़ो आहे। जेकॾहिं अव्हां बि इन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त हिन व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं फ़ोटो ज़रूरु मोकिलींदा। हलूं था त ज़हर ज़िंदगी ड्रामो छो 170 एपिसोड न आहे हली ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वियो आहे या न आहे बंदि थियो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थी वियो। माण्हू अलाए त छो हिकु एपिसोड ऑनियर नाहे थींदी प्रोपेगेंडा हलाए छॾींदा आहिनि, कंहिंजी महिनतुनि खे ज़ाइ करे छॾींदा आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वियो। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 170 एपिसोड जूं कुझु सीना, कुझु स्पेल रहियल हो, जंहिंजी रिकॉर्डिंग तेज़ी सां हिन वक़्तु जारी आहे ऐं ड्रामो तमामु सुठो आहे। हीउ बंदि कोन थींदो। अव्हां ॾिठो हूंदो त सिंध टीवी वारनि पंहिंजी DP ते बि जेको आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो टाइटल रखियो आहे। हीउ ड्रामो कॾहिं बि बंदि कोन थींदो। हीउ ड्रामो अञा बि मेगा सोप सीरियल थींदो। मतिलबु त जीअं पत्थर दुनिया ड्रामो हो, ईअं ई ड्रामो हीउ हलंदो। अव्हां परेशान न थियो। तमामु सुठो ड्रामो आहे, तमामु ज़बरदस्त अदाकार ऐं तमामु बहितरीनु डायरेक्टर जी तमामु भली महिनत आहे, तमामु सुठो राइटर बि आहे। हीउ ड्रामे में थोरियूं घणियूं कशमकश थींदियूं रहंदियूं आहिनि त ड्रामो छो कोन हलियो, ड्रामे में छा जी वजह जे लाइ जेको आहे त 170 एपिसोड न आहे हली। ऐं नाज़रीन, अव्हांखे इहो ई ॿुधायां त 170 एपिसोड हलंदी, 172 हलंदी, 74 हलंदी, 76 हलंदी, 78 हलंदी। हीउ ड्रामो
500 एपिसोड ताईं हलंदो। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ ड्रामो 500 एपिसोड खां अञा बि वधीक हलंदो। हिन ड्रामे जो जेको क्रेडिट आहे उहो जेकॾहिं इदारे वारनि खे ख़बर पई आहे त हीउ ड्रामो कॾहिं बि कोन बंदि कंदा। तमामु सुठो हली रहियो आहे। जॾहिं हिन ड्रामे जा व्यूज़ 20-25 ते वञी पहुचंदा, जीअं सिंध जा ई ड्रामे जा व्यूज़ हुया, त पोइ वञी ड्रामो ही फ्लॉप करार ॾिनो वेंदो ऐं ड्रामो बंदि कयो वेंदो। हिन वक़्तु ड्रामो टॉप ते ट्रेंडिंग हली रहियो आहे। तमामु बहितरीनु महिनत कनि पिया, तमामु सुठा सुठा दोस्त हिन ड्रामे में कमु कनि पिया। मुंहिंजा पंहिंजा पर्सनली दोस्त आहिनि। तमामु प्यारो डायरेक्टर आहे फरज़ंद अली मलिक खजू। तमामु सुठी इंसानियत वारो सुठो तमामु बहितरीनु इंसानु आहे। अलाह साईं उनजी महिनत खे जेको आहे ज़ाया न कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जाइ ते हिकु नओं ड्रामो बि अचे पियो असांजी टीवी जे लाइ। उहो असांजी टीवी यूट्यूब चैनल ते हलंदो नाज़रीन, जंहिंमें आज़म मैगल, महबूब शेख, अब्बास गुल, जंहिंखे अव्हां जब्बर बि चवंदा आहियो, आज़म मैगल जंहिंखे अव्हां रबन जे नाले सां सुञाणींदा आहियो, रिमशा शहज़ादी जंहिंखे मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो। हीअ तमामु दोस्त हिन ड्रामे में कमु कनि पिया। जेकॾहिं अव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त असांजी स्क्रीन ते ॾिनल नंबर 0302390181 ते व्हाट्सअप कंदा पंहिंजो फ़ोटू, शहर जो नालो ऐं पंहिंजो नालो ऐं हिकु वॉइस बि करे छॾींदा त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थी वियो। ऐं मीरा खे अगवा कंहिं कयो आहे? मां तव्हांखे ॿुधायां त मीरा खे अगवा कराइण में कमाल ख़ान जा हथ आहिनि। कमाल ख़ान उहो कमीनो इंसानु आहे। मां तव्हांखे पहिरें बि ॿुधाए चुको आहियां, कमाल ख़ान जहिड़ो कमीनो ऐं रहज़न वेरी इंसानु कॾहिं बि तव्हांखे किथे मिली वञे त सभ खां पहिरियां उन नांग खे मारे छॾियो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु तरफ़ पठाणी सां शादी कई, ॿी तरफ़ मीरा खे अगवा कयो ऐं रबन ऐं राणे खे तमामु घणो परेशान करे छॾियो। मीरा खे अहिड़ी हंध ते लिकायो आहे जो कंहिंखे बि ख़बर नथी पए, ना ई रईस गफ़ार ख़ान खे, ना ई रबन ऐं राणे खे, ना ई कंहिं ॻोठ वारे खे ख़बर आहे त मीरा आख़िर वई त वई काॾे। नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान ॿी तरफ़ ग़ुलाम वीचारे खे ज़ोर ॾिनो पियो आहे त ॿुधाए त मीरा किथे आहे, ऐं रबन बि ग़ुलाम, क़ुर्बान ऐं हर माण्हू खे ज़ोर ॾिनो पियो आहे। पर रबन जो ज़हन, दिमाग़, इशारो कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान ॾांहुं वञे ई कोन पियो, छो त उनखे ख़बर आहे त कमाल ख़ान सां हाणे मिटी करे चुका आहियूं। कमाल ख़ान अहिड़ो गुतो कमु नथो करे सघे। पर नाज़रीन, चवंदा आहिनि चोर चोरी से जाए, हेरा फेरी से न जाए। ईअं ई कमाल ख़ान पंहिंजी हेरा फेरी खां कॾहिं बि न वेंदो। पंहिंजूं इहे जेकी गंदियूं चालियूं आहिनि उन जूं कॾहिं बि इन्हनि खां बाज़ न ईंदो। कमाल ख़ान जहिड़ो ज़ालिम, रहज़न वेरी ऐं कमीनो इंसानु जेको आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणे जी तमामु ज़िंदगी जेकी आहे त अजीरन बणाए छॾी आहे। नाज़रीन, अव्हांखे मां तमामु बार चई चुको आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थी वियो, ना ई ज़हर ज़िंदगी ड्रामे खे एतिरो जल्दी बंदि करायो वेंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो हले पियो, तमामु सुठी महिनत थिए पई, तमामु भला अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया, तमामु भला आर्टिस्ट आहिनि हिन ड्रामे में, तमामु माण्हुनि जूं महिनतूं आहिनि, तमामु महिनतुनि सां ई ड्रामो ठहंदो आहे, तमामु महिनतुनि सां ड्रामो ठहंदो आहे। नाज़रीन, त तमामु तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि। कॾहिं स्पॉट ते को एक्टर न ईंदो आहे त उनजो स्पेल रहिजी वेंदो आहे, मतिलबु उनजी रिकॉर्डिंग रहिजी वेंदी आहे। कॾहिं जेको आहे त को कैमरामैनिंग जी मिसअंडरस्टैंडिंग सां रहिजी वेंदो आहे। कॾहिं एडिटिंग जी मिसअंडरस्टैंडिंग, मतिलबु एडिटर जेकॾहिं को सीन सही सां एडिट न करे सघंदो स्क्रिप्ट जे हवाले सां, त उहो सीन उहो कीअं ऑनर थींदो। त ज़ाहिर आहे हीउ ड्रामो वॾी तकलीफ़ुनि सां, वॾी जेको आहे हिन जी मैनेजमेंट बि हूंदी आहे। पहिरियां त रिकॉर्डिंग थींदी आहे, स्पेल निकिरंदो आहे, पहिरियां त राइटर लिखंदो आहे, उहो स्क्रिप्ट कढंदो आहे, डायरेक्टर उनजो शेड्यूल ठाहींदो आहे, रिकॉर्डिंग थींदी आहे, आर्टिस्ट सेट ते ईंदा आहिनि, उन्हनि जा अलॻि सां सीन ठहंदा आहिनि। हुन खां पोइ जेको आहे हीउ ड्रामो मतिलबु पंहिंजूं किस्तूं रिकॉर्ड थी करे एडिटिंग जे मरले ॾे वेंदो आहे। एडिटर ॾे वेंदो आहे त एडिटर उनखे सीन बाय सीन एडिट कंदो आहे, डायलॉग एडिट कंदो आहे। तमामु घणियूं तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि। जीअं अव्हां ॾिसो था, या जीअं वरी गामू ऐं सोराब सुमरे वारनि जूं वीडियो आहिनि, ईअं ई ड्रामो या अहिड़े ईज़ी तरीक़े सां न ठहंदो आहे। उते उन्हनि जो हिकिड़ो ई कैमरो लॻल हूंदो आहे, मतिलबु उहो हिकु ई शाट रखंदा आहिनि, फेराईंदा आहिनि हीअं हूअं। उन्हनि जी लोकल मतिलबु हूंदा त सुठा आर्टिस्ट आहिनि उहे बि, गामू ऐं सोराब सुमरो, पर तमामु